मूंखे जॾहिं बि लॻंदो आहे त मां ओतिरा ॾोकड़ न कमाए रहियो आहियां जेतिरा मूंखे कमाइण घुरिजनि, त पोइ मां ॾुखारो थी वेंदो आहियां, ग़मज़दा थी वेंदो आहियां। उन वक़्तु मूंखे गोविंदा जो हिकु ॻाल्हि यादि ईंदो आहे, हे जेको फिल्मनि वारो गोविंदा आहे न इंडिया जो, हा, उनखे सुपरस्टार राजेश खन्ना चयो त गोविंद, जेको फिल्म इंडस्ट्री में तोखे मक़ाम मिलणु घुरिजे, जंहिं जॻह ते तोखे हींअर हुजणु घुरिजे, उते तूं न आई। त गोविंदा उनखे चयो त ऊपर वाला, माना जेको मालिक आहे, उहो इंसान जे क़द ऐं अद जे हिसाब सां हुनखे ॾींदो आहे। माना जेतिरो मुंहिंजो क़द आहे, जेतिरो मुंहिंजो हद आहे, उन हिसाब सां मालिक मूंखे ॾिनो आहे। मां इन ॻाल्हि में ख़ुशि आहियां ऐं मां मुतमइन आहियां, मूंखे दिलजाई आहे मालिक जो गंज आहे मां वटि। इहो ॻाल्हि ॿुधी न मुंहिंजे अंदरि में को सेटिस्फिकेशन ॾींदो आहे, माना मां मुतमइन थींदो आहियां।